सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 9 सबक पहिरियों सादियूं मशीनूं सिंपल मशीन्स ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन बाब में असां मशीनुनि ऐं ज़ोर जे बारे में पढ़ंदासीं। असां मशीनुनि जे बारे में 5 दर्जे में त पढ़ी आया आहियूं। असांखे थोरो घणो ख़बर आहे त मशीन छा हूंदी आहे, पर मूंखे यादि शायदि कोन्हे। पर असां जेसि ताईं सम्झूं था त मशीन भाषा हूंदी आहे जंहिंमें फीथा हूंदा आहिनि, जीअं सिलाई मशीन हूंदी आहे न, सिबण वारी मशीन मां वटि, या कुझु माण्हुनि वटि कपिड़नि धोइण वारी मशीन बि हूंदी आहे। ॿियो त मानी पचाइण वारी मशीन चयो या उहा बि हूंदी आहे, उन्हनि खे शायदि मशीन चइबो आहे न। असांखे बिल्कुलु चङी तरह सां ख़बर न आहे मशीन छा आहे। ॿारो आख़िर मशीन छा खे चइबो आहे? वॉट इज़ अ मशीन? कुझु ॿारनि जो ख़्यालु हूंदो त अहिड़ी पेचीदा बला जेका आहे उनखे मशीन चइबो आहे, जंहिंमें अलाए केतिरा ॾंद आहिनि, अलाए केतिरा फीथा आहिनि, अलाए केतिरियूं चैनूं आहिनि। या थी सघे थो कुझु ॿार सम्झंदा हुजनि त अहिड़ी कंप्यूटर वारी जेका कॉम्प्लिकेटेड मशीन हूंदी आहे, अंदरि जेको हूंदो आहे सिस्टम, उहा मशीन आहे। या जेकॾहिं ॿार सम्झंदा था हुजनि त घर में जेके इस्तेमालु थींदियूं आहिनि, फ्रिज ऐं वॉशिंग मशीन ऐं पखा ऐं हीटर ऐं इस्त्रियूं ऐं इन टाइप जूं शयूं, उहे मशीनूं आहिनि। पर ईअं न आहे। मशीन इंसान जी ठाहियल उहा शइ आहे जेका कम खे सवलो करे। इंसान जी ठाहियल उहा शइ जेका कम खे सवलो करे, उन खे मशीन चइबो आहे। A machine is a thing that is created by people to make work easier. Created by people यानी माण्हू जी ठाहियल ऐं make work easier, इहे ॿ ख़ासि शयूं हिन में डेफिनेशन में। A machine is a thing that is created by people to make work easier. इंसान जी ठाहियल शइ ऐं कम खे सवलो करे। इहे ॿ शयूं जेके आहिनि उहे आहिनि असांजे मशीन जी वस्फ़ में। हाणे असांखे ख़बर पई त मशीन चइबो आहे इंसान जी ठाहियल उहा शइ जेका कम खे सवलो करे। यानी ॿ शयूं असां वठियूं, इंसान जी ठाहियल शइ हुजे ऐं कम खे सवलो करे। इन हिसाब सां जेकॾहिं ॾिठो वञे त पुराणे ज़माने जे इंसान जॾहिं हिकिड़े काठीअ में पथर ॿधी हथोड़ो ठाहियो, या ईअं सम्झो त हिकिड़ी कुहाड़ी ठाहियईं, या पथर खे तेज़ करे हुन सां ॿिए पथर खे टोड़ियईं, या ॿिनि पथरनि खे घसाए ॿाहि ठाहियईं, या काठियुनि खे घसाए ॿाहि ठाहियईं, या तीर कमान ठाहियईं, या नेज़ा ठाहियईं, इहे सभु बि मशीनूं आहिनि, छो त इहे इंसान जे कम खे सवलो थियूं कनि। ॿियो त ठहियो, पर हिकिड़ी सुई जेका धाॻो जंहिंमें विझी असां कपिड़ा सिबंदा आहियूं, उहा सुई बि हिकिड़े क़िस्म जी मशीन आहे जेका इंसान जे कम खे सवलो थी करे। ॿारो असां 5 दर्जे में मशीनुनि जे बारे में पढ़ियो, सादियुनि मशीनुनि जे यानी सिंपल मशीन्स जे बारे में। असां ॾिठो त लीवर, वेज ऐं इंक्लाइंड प्लेन जेके आहिनि उहे ख़ासि 3 क़िस्म आहिनि हिननि सादियुनि मशीनुनि जा। हिन जा पोइ असां ॿिया क़िस्म ॾिठा। यानी सादियुनि मशीनुनि में शामिल आहिनि लीवर, चपर यानी वेज, ऐं लहवार सतह यानी इंक्लाइंड सरफेस। लीवर 3 क़िस्मनि जा हूंदा आहिनि, पहिरें क़िस्म जो, ॿिए क़िस्म जो ऐं टें क़िस्म जो। चपर ॿिटी, लहवारी सतह ऐं तेज़ पासनि वारे औज़ार खे चइबो आहे, जीअं छुरी थी, कात थियो। लहवारी सतह उहे सतह जेके ॾाहीअ ते हूंदा आहिनि, उहे आहिनि। लीवर या बेरम जा 3 हिसा हूंदा आहिनि। पहिरियों हिसो हुनजी टेक हूंदी आहे, ॿियो हिसो हुनजो वज़न हूंदो आहे, ऐं टियों हिसो हूंदो आहे ज़ोर। हिन टेक ते कंहिं डंडीअ खे बीहारे असां वज़न हिकिड़े पासे रखंदा आहियूं, ॿिए पासे ज़ोर लॻाईंदा आहियूं त उहो वज़न मथे थींदो आहे। इन खे असां लीवर या बेरम चवंदा आहियूं। लीवर में असां वज़न खणंदा आहियूं, हिकिड़े पासे ज़ोर लॻई। असां ॾिसंदा आहियूं त वज़न जी बाहि यानी टेक खां वठी वज़न ताईं जेको मुफ़ासिलो आहे उहो केतिरो आहे, ऐं ज़ोर जी बाहि यानी टेक खां वठी ज़ोर ताईं मुफ़ासिलो केतिरो आहे। इन्हनि ॿिन्ही मुफ़ासिलनि जे आधार ते असां ॾिसी सघंदा आहियूं त केतिरो वज़न खणूं था ऐं केतिरे मुफ़ासिले ताईं उनखे खणी सघूं था। जेकॾहिं मां टेक वज़न जे बिल्कुलु वेझो लॻाईंदुसि त मूंखे थोरे एफर्ट सां यानी थोरे ज़ोर सां वधीक वज़न खणण जी सलाहियत मूं में अची वेंदी। पर जेकॾहिं मूं ज़ोर हिन पासे लॻायो ऐं वज़न हिन पासे रखियुमि त हिकिड़ो त मां घटि वज़न खणी सघंदुसि, पर उन सां गॾु गॾु वज़न जो जेको मुफ़ासिलो आहे ज़मीन खां मथे खणण जो, उहो वधी वेंदो। यानी जेकॾहिं ज़ोर जी बाहि वॾी हूंदी, वॾी ज़ोर जी बाहि हूंदी त घटि ज़ोर लॻंदो, वधि वज़न खणिबो, ऐं पर फ़ासिलो जेको आहे उहो घटि थींदो।
पर जेकॾहिं नंढी हूंदी ज़ोर जी बांह त वधि ज़ोर लॻंदो, घटि वज़न खणिबो, पर फ़ासिलो जेको आहे असांजो थी वेंदो। 5 दर्जे में असां 3 क़िस्मनि जे लीवरनि जे बारे में पढ़ियो हो, जिन जी क्लासिफिकेशन टेक, वज़न या ज़ोर जे हिसाब सां हूंदी आहे। जेकॾहिं टेक विच में हूंदी आहे त उनखे असां पहिरीं क्लास जो लीवर चवंदा आहियूं। जेकॾहिं वज़न विच में हूंदो आहे त उनखे असां ॿिए क्लास जो लीवर चवंदा आहियूं। पर जेकॾहिं ज़ोर विच में हूंदो आहे त उनखे असां 3 क्लास जो लीवर चवंदा आहियूं। सो पहिरें, ॿिएं, टें में काफ़ी कंफ्यूजन थींदी आहे। उनखे मां जॾहिं नंढो हूंदो हुउसि, ख़बर अथव कीअं यादि कंदो हुउसि? मूं हुनखे टोज़ यादि करे छॾियो। टोज़, हीउ जेको आहे न, टे, वाव ऐं ज़े, यानी पहिरीं टे, पोइ वाह ऐं पोइ पहिरीं टे, पोइ वाह ऐं उन खां पोइ ज़े, टोज़। हीउ पहिरियों क्लास, हीउ ॿियो क्लास ऐं हीउ टियों क्लास। पहिरियों, ॿियों ऐं टियों क्लास, टोज़। असांखे इहा बि ख़बर आहे त लहवाली सतह जेका आहे उन ते वज़न घटि ज़ोर लॻाए मथे करे सघिजे थो। असां चपर यानी वेज जे बारे में पढ़ियो। असांखे ख़बर आहे त वेज में हिकिड़ी जाइ खां ज़ोर लॻाइबो आहे त उहो ज़ोर ॿिनि तरफ़नि में तक़सीम थींदो आहे। उनजे करे हुन ज़ोर जो सलाहियत कमु करण जी वधी हूंदी आहे। ऐं जंहिं शइ में बि असां चपर सां या वेज सां वेज खे दाख़िल कंदा आहियूं त उहा शइ कटिजी वेंदी आहे या टुटी पवंदी आहे या भॼंदी आहे। पुराणे ज़माने में चपर जो इस्तेमालु इंसानु सिखी चुको हो ऐं हिन क़िस्म जा औज़ार चपर जे शिकिल जा इंसानु ठाहे पंहिंजे कम खे आसान करे चुको हो। इहे त हुयूं सादियूं मशीनूं। हाणे अचो त ॾिसूं सादियूं मुरकब मशीनूं। इन में सभिनी खां पहिरीं मां तव्हांखे मिसाल ॾींदुसि कैंचीअ जो। कैंची छा आहे? दरअसल इन में ॿ कप हूंदा आहिनि, ॿ गन हूंदा आहिनि, या ईअं सम्झो हिकिड़ो गन ऐं ॿियो गन। मूं इहे अलॻि करे छॾिया, जेके हिकिड़े स्क्रू सां पाण में जुड़ियल हूंदा आहिनि। सो जेकॾहिं ॾिठो वञे त छा थींदो आहे, हिन खे असां कैंचीअ खे बंदि कंदा आहियूं, यानी हिन पासे कंदा आहियूं, ज़ोर हिन पासे लॻाईंदा आहियूं। हिते जेको आहे उहो स्क्रू सां ॿधल हूंदी आहे। हीउ जेको हिते चपर लॻल हूंदी आहे, उन चपर ते ज़ोर लॻंदो आहे ऐं उहो ज़ोर जेको आहे असांजे शइ खे, जेका कैंचीअ जे ॿिनि गननि जे विच में हूंदी आहे, उनखे कटींदी आहे। असल में इहो छा आहे? इहो लीवर आहे। दरअसल असां वटि ॿ लीवर आहिनि ॿिनि कैंचीअ जे गननि जी सूरत में। हाणे जेकॾहिं असां कैंचीअ जो ही हिसो ॾिसूं, जंहिंखे असां अंग्रेज़ी में ब्लेड चवंदा आहियूं, उहो हिसो असांखे हीअं नज़र ईंदो। हाणे तव्हां ॾिसो त हीउ हिकिड़े पासे खां टेॾो हूंदो आहे, यानी चपर हूंदी आहे। हीउ सिधो कोन हूंदो आहे, हीउ चपर हूंदी आहे। सो असां चई सघूं था त इहा हिकिड़ी चपर आहे। कैंचीअ जो हर हिकु गन हिकिड़ी चपर आहे। यानी असां वटि छा थियो? असांखे नतीजे में हिकिड़ो लीवर ऐं हिकिड़ी चपर हिकिड़े गन में मिलिया, ऐं हिकिड़ो लीवर ऐं हिकिड़ी चपर ॿिए गन में मिलिया। यानी कैंची दरअसल ॿ चपर ऐं ॿ लीवरनि जो मुरकब आहे। उनजे करे ही सादी त आहे, पर मुरकब मशीन आहे। ॿी सादी मशीन असां जेका ॾिसंदासीं उहा आहे स्टेपलर। हिन में हिन जाइ ते टेक आहे, हिते असां ज़ोर लॻाईंदा आहियूं, हिते कागज़ में पिन लॻंदी आहे, यानी ही लीवर या बेरम आहे। पर जेकॾहिं पिन, स्टेपलर जी पिन ॾिसूं, जंहिंखे स्टेपल पिन चइबो आहे, त उहा हीअं हिन शिकिल जी हूंदी आहे। हिन पिन खे जेकॾहिं मां वॾो करे ॾिसां त उहा वॾी थी मूंखे हीअं नज़र ईंदी। हिन में तव्हांखे इन पिन में साफ़ जेको आहे चपर नज़र ईंदी ॿिन्ही साइड ते। सो इहा हिकिड़ी चपर आहे। सो असां चई सघूं था त लीवर ऐं बेरम ऐं चपर जो मुरकब मशीन स्टेपलर आहे। बेलचे खे बि खणी अचे त बेलचे खे असां हिते पकड़ींदा आहियूं जिते हुनजो फलक्रम हूंदो आहे या टेक हूंदी आहे। हिते असां ज़ोर लॻाईंदा आहियूं ऐं हिते वज़न खॼंदो आहे। तो बेलचो बि हिकिड़ी मुरकब मशीन आहे, छो त हिन में लीवर खां अलावा हिते चपर बि आहे जेको तेज़ हूंदो आहे ऐं उहो ज़मीन खे खोटींदो आहे। नहेरण या नेल कटर बि हिकिड़ी सादी मुरकब मशीन जो निशान आहे, मिसाल आहे, जंहिंमें असां वटि लीवर आहे, हिते ज़ोर लॻंदो आहे, हिते टेक आहे, हिते वज़न आहे, ऐं उन सां गॾु गॾु हिन जा ॿई जेके कटर हूंदा आहिनि उहे तेज़ हूंदा आहिनि, यानी उहे वेज शेप जा हूंदा आहिनि, जंहिंखे असां चपर चवंदा आहियूं। सो नेल कटर बि चपर ऐं लीवर जो मुरकब मशीन आहे। हिकिड़ो जेकॾहिं असां स्क्रू ॾिसंदासीं त स्क्रू छा आहे? अचो त हिन जो पहिरीं मथो ॾिसूं।
स्क्रू जे मथे खे असां घुमाईंदा आहियूं, हीअं ज़ोर फिराईंदा आहियूं त स्क्रू टाइट थींदो आहे या लूज़ थींदो आहे। जेकॾहिं ॾिठो वञे त स्क्रू में हिते जेको आहे उहो ॿधल हूंदो आहे, हिन जाइ ते हिकिड़ो ईअं तसवुरु करे सघूं था त हिकिड़ो डंडी हूंदी आहे जंहिंखे असां ज़ोर ॾेई ऐं घुमाईंदा आहियूं। हुन में बि असां वटि हीअ डंडी आहे जंहिंमें हिते टेक, ज़ोर ऐं वज़न टे शयूं आहिनि। सो हिन जो हेड जेको आहे स्क्रू जो यानी मथो, उहो दरअसल लीवर आहे। हाणे अचो त हिन जे जिस्म खे ॾिसूं। हिन जे जिस्म में तव्हांखे छा नज़र ईंदो? हीअं ऐं हीअं जेको आहे उहो आहे, यानी ॿ सितहूं आहिनि लह वारियूं, ऐं उन खां अलावा हिते चुंब बि आहे, हिते बि चुंब आहे ऐं हीअ बि चुंब ठाहींदी आहे, उहा असांजी वेज आहे। स्क्रू में दरअसल लीवर, चपर ऐं लह वारी सतह टे शयूं शामिल आहिनि। भला पेंसिल में हिते छा आहे? ऐं पेंसिल खे असां किथां हितां पकड़ींदा आहियूं न, हिन जाइ ते पकड़ींदा आहियूं ऐं आङुर सां हिन जाइ तां हलाईंदा आहियूं। सो इन में छा आहे असां वटि? लीवर ऐं चपर। ॿारो असां इहो त ॾिठो त मशीन उहा ईजाद आहे जेके इंसान जो कमु सवलो कंदी आहे, पर आख़िर मशीन कंदी छा आहे? What does a machine do? असां हिन महिल ताईं जेको पढ़ियो उन मां असां ॾिठो त इंसान जे ज़ोर जो असरु वधाए थी मशीन, यानी ज़ोर असां जेतिरो लॻायूं था उन खां वधीक असर वारो कमु थी मिले थो। तवानाई जो क़िस्म मटाए थी, पोटेंशियल एनर्जी खे काइनेटिक एनर्जी में, काइनेटिक पोटेंशियल में, या ॿियनि तवानाई जे क़िस्मनि में मटाए थी। ज़ोर जो तरफ़ मटाए थी, ज़ोर हिकिड़े पासे था लॻायूं त कमु ॿिए पासे थो थिए, ऐं इंसान जो कमु सवलो करे थी, इहो त असांखे ख़बर आहे। सो मशीन औज़ार या इजाद आहे जेको इंसान हिननि सभिनी कमनि करण लाइ ठाहियो आहे। ॿारो हाणे असां पंजे दर्जे में जेको पढ़ियो उनखे असां वरजाए छॾियो, दुहिराए छॾियो, ऐं असांखे हाणे बिल्कुलु चङी तरह यादि थी वियो आहे त असां छा पढ़ियो। सो इन ते असां अॼोको सबक़ ख़तमु था कयूं। ॿिए सबक़ में असां मशीनुनि जे बारे में वधीक पढ़ंदासीं, ॾिसंदासीं त वधीक बहितर या इन खां वधीक कॉम्प्लिकेटेड मशीनूं कहिड़ियूं आहिनि। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।